ब्रेकिंग न्यूज़ जामशोरो खां अफ़सोसनाक ख़बर। तफ़सीलात मुताबिक़ जामशोरो जी वाबडा कॉलोनीअ वारे इलाइक़े में 5 नामालूम हथियारबंद सदाकत सुमरो जे घर में दाख़िल थी विया आहिनि। हथियारबंदनि घर भातियुनि खे यरगमाल बणाए वरितो आहे। पुलिस ऐं रेंजर्स पहुची इलाइक़े खे खड़ो चाढ़े वरितो आहे। मीडिया जा पिणु काफ़ी नुमाइंदा मौजूद। शहरी सोन जी तादाद में पहुची लाइव रिकॉर्डिंग जी आदत में मशगूल पुलिस ऐं रेंजर शहरीन अॻियां बेवस बणियल शहरीन खे परे थियण लाइ मिंथूं पर अवाम बेहस बणियल। रेंजर्स जो चवणु आहे त असां ऑपरेशन करण लाइ तयारु आहियूं, पर शहरी गैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। होॾां घर अंदरां हथियारबंद जो मुतालबो आहे त असांखे गैर ज़रर रस्तो ऐं कुझु प्रेस वारा गॾु ॾियो, जिन खे असां हैदराबाद जे हदुनि में पहुची छॾे ॾींदासीं। 1.5 कलाक खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदु अञा को खड़तियल कोन निकिरी सघियो। सैयद शफ़क़त अली शाह बुखारी, सिंध एक्सप्रेस न्यूज़। हिकिड़ो मिंट साईं ॻाल्हाईंदा हिकिड़ो मिंट साईं लाइव ॻाल्हाए। हा थोरो खपे लाइव करणी पवंदी। हाँ बेस्ट था बेस्ट दरिया आवाज़ ना रेडी हैं। हाँ 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 मीडिया वारा आया हैं। जामशोर जी वाबडा कॉलोनी में सदाकत जतो सदाकत सुमरो लियाकत सुमरो जे घर ते
हथियारबंदनि तरफ़ां फुरिजी ॾींहं सां कहा कयो आहे। वाक़े वारे हंध ते इतलाह ते पुलिस पहुती आहे। हिन वक़्तु पुलिस टाला रेंजर जा जवान ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि वरी अंग में पहुतल आहिनि। हिन वक़्तु ताईं जेके जवाबदार आहिनि उहे घर जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो मौजूदु आहिनि। पुलिस जा जवान रेंजर्स जा जवान हिनखे मसइले खे ॾिसनि पिया ऐं जेके जवाबदार अंदरि घर में दाख़िल आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं जेको आहे सो हिन वक़्तु हलनि थियूं पियूं। मीडिया जा दोस्त उहे पहुतल आहिनि ऐं सुमरा बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि तरफ़ां जेको आहे वॾे अंग में उहे पहुतल आहिनि। जवाबदारनि तरफ़ां जेको आहे मुतालबो कयो पियो वञे त रस्तो क्लियर करे ॾिनो वञे ऐं पुलिस तरफ़ां जेको आहे थोरो हुनखे बार बार वार्निंग ॾिनी पई वञे त तव्हां जेको आहे सो पंहिंजो पाण खे पुलिस हवाले कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जवाबदार फुरिजी नीयत सां जेको आहे सो घर में दाख़िल थिया हुया ऐं हिननि हिकिड़ी ॿी डिमांड बि रखी आहे त जेके मीडिया पर्सन आहिनि जेके सहाफ़ी आहिनि उहे हा अंदरि वञूं था असीं ऐं हीअ चाहिनि था जेको आहे सो मीडिया वारा सिर्फ़ु अंदरि अचनि ऐं असीं जेको आहे सो हिन शइ ते एग्री आहियूं ऐं वञण लाइ रेडी आहियूं। हुननि जे विच में जेको आहे सो ॻाल्हियूं हलनि पियूं।